नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। उमरकोट मां ख़बर ॾींदा हलूं त उमरकोट में खीसा कटे चोरी करण जो आज़ार वधी वियो। मर्दनि सां गॾु औरतूं बि खीसा कटे चोरियूं करण लॻियूं। शहरिन मुतालबो कयो त चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजी चोरी थियल रक़म ऐं सामान वापसि करायो वञे। रिपोर्टर खेमचंद परमार, साहिल न्यूज़, उमरकोट। मीडिया घुरा, पुलिस घुरा, लेडीज की तलाशी वठी वञे। वो लेडीज कौन घुरा, ये पुलिस हींअर पुलिस वारा मोटरसाइकिल आया हुआ टे चार ना, वो 15 बार वापसी विया पर तो होई कोन आओ एक बिठले से हेठ भी उनके टिकेट दे नहीं है। इन बीच में माई बता थानी बटो मुझे कोठला था। तवाजो जवन छा है ने अखा ने चाहे मुंडाई पैसा खबर न 20000 में लाख रुपया मुके फले गई थी। ये को चोरी आला सही है। तवाजे हिसाब में लेडीज पुलिस अच्छे चेकिंग थी है। माई भजी वई हुंदी लेडीज